पावली गुस्सो ऐं गैरत मुझे मगज़ ते सवाल थी वियो आहे। मुझी दिल थी चवे त चाचा का पटको खसे भजी वञे यार, छो त ही गोठ मुंहिंजो आहे ऐं मूंखे ख़बर पइजी वई आहे त हिन गोठ जो वारिस मां ई आहियां। तुंहिंजी ठिकरीअ ते पाड़ आहे, न ही गोठ तुंहिंजो आहे न तूं हिन गोठ जो आहीं। अजायो पाण खे ख्वार न कर, सम्झई? पावली हिन डायरी में लिखियल त मां हिन गोठ जो वारिस आहियां। इन डायरी में इहो बि लिखल आहे त तूं गदाऊ आहीं। इहो त मूं पढ़ियो ई न आहे, ऐं जेकॾहिं हिन डायरी में इहो लिखियल आहे त इहो कूड़ आहे, छो त मुंहिंजो मतिलबु त मां गॾु थी नथो सघां। बाक़ी इन गोठ जो वारिस थी सघी थो? हाँ, पर गॾु नथो थी सघां, छो त मूंखे पुछ न आहे बेबी, पुछ न आहे। बिल्कुल सही, इन करे तूं हिन गोठ जो वारिस बि नथो थी सघी, छाकाणि त तो वटि सबूत ई न आहे। तूने तो यार हिला दिया। सबूत बराबर मूं वटि न आहे, पर मां सबूत ॻोल्हे रहंदुसि। सबूत हथ करण खां बहितर इहो आहे त तूं मश्करो थी मश्करे जे गोठ में रह, माण्हुनि खे खिलाए ऐं सवाब कमाए। अच्छा, जेकॾहिं तुंहिंजी इहा सलाह आहे त मां हिन ते गौर ऐं फिकर ज़रूर कंदुसि बेबी। त पोइ सभु खां अवल मूंखे हवाली का निजात ॾियार। हू अॼु बि मूंखे पंहिंजी ज़ाल थो सम्झे। ठीकु आहे पावली, हवाली खे त मां अहिड़ो सम्झाईंदुसि सॼी ज़िंदगी तोखे अदी 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 कंदो रहंदो। त पोइ ठीकु आहे, तूं बाज़ार वञ, भाॼी वठी आ त मां अधु पचाओ कयां। ओके बेबी, थैंक यू। Here है, nice to meet you. करोड़पति ठहर गए यार, हिला रही है। जो गोठ इंतजार में बैठो आ, तव्हां वरी टंक ते चाली वेठा हो। अगे तुंहिंजो दिमाग़ ख़राब हो, हाणे तुंहिंजूं अखियूं बि ख़राब थी पयूं आहिनि। ॾिसी कोन थो त टंक ते न हथ ते चाढ़ी वेठो आहियां। ऐं हा, गोठ वारनि खे चई छॾ त मुंहिंजो इंतज़ार न कनि, मुंहिंजो शादीअ करण जो को प्रोग्राम कोन्हे। बिल्लीअ खे ख्वाब में छिछड़ा, ओ सेठ धनु धोबी हेणो न घोबी। मां तुझी शादीअ जी ॻाल्हि नथो कयां, रख शर्त। तोखे करणु घुरिजे, आख़िरकार मां केसी ताईं कुंवारो रहंदुसि। तूं कुंवारो न, हिकु तड़ियल इंसान आहीं, तड़ियल। अरे जेके पंहिंजी सगी ज़ाल छॾे वई, पर ख़ैर मां ॿिए कम सां आयो आहियां। कम सां आयो आहीं? मूंखे त लॻे थो तूं अकेलो आयो आहीं, तोसां ॿियो केर बि कोन्हे। ओ सेठ धनु धोबी, सॼे ॻोठ खे इंतज़ार आहे इन्हीअ रांदि जो जंहिंजो तूं ऐलान करे चुको आहीं। मुंहिंजो मतिलबु कुश्तीअ जे मुक़ाबले जो। मुक़ाबला? हा, मुक़ाबला थींदा, कुश्ती थींदी, इनाम मिलंदा, वॾा मुक़ाबला थींदा, आलम चने ॾींदा। ओ बा सेठ धनु, थोरो हेठि लहो, हेठि। सोप सीरियल मश्करन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।